के माण्हू सुठनि वक़्तनि जे इंतज़ार में वक़्तु विञाए वेही रहंदा आहिनि। सुठनि वक़्तनि जे इंतज़ार में कमनि खे मुलतवी करण वारा माण्हू अक्सर नाकाम रहंदा आहिनि, छो त फ़ुर्सत त मौत बाद ई मिलंदी आहे। कामयाबी लाइ 6 शयूं निहायत अहम आहिनि: मनसूबाबंदी, ख़ुद एहतसाबी, तअय्युन मक़ासिद, तवाज़ुन, तवातुर ऐं तसलसल। मुआशरे में निहारियो कि माण्हू अव्हां जे बराबरि नज़र ईंदा, कि अव्हां खां बरतर हूंदा त के कमतर हूंदा। दुनिया जे मामले में जेके अव्हां खां कमतर आहिनि उन्हनि खे ॾिसो, रब जो शुक्र कयो। इल्मु ऐं फ़हम, दीन जे मामले में जेके अव्हां खां बरतर आहिनि उन्हनि खे ॾिसो ऐं अव्हां बि दीनदारी जे हुसूल में वधीक कोशिश कयो। अज़ाइम हमेशा बुलंद रखो, नाकामियुनि खां न रुॼो, अंधेरनि खां न घबरायो, छो त सितारा हमेशा अंधेरे में ई चमकंदा आहिनि। नाकामियुनि में कामयाबियुनि जा गुर मिलंदा आहिनि। मुसलसल तकलीफ़ूं ॾिसी ग़मगीन न थियो, दूर अंदेशी मामला फ़हमी हासिल कयो। इंशा अल्लाह ताला कामयाबी अव्हां जा क़दम चुमंदी।